नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरें सिलसिलो जारी है। इन वक्त कंदो कोणबा खबर ॾींदड़ कराची में सिंधियुनि जा घर ढाइण उन मथां हमले ऐं तशद्दुद खिलाफ़ क़ौमी अवामी तहरीक पारां सिजाद बिरोई, फिदा हुसैन ममदानी, रहमतुल्लाह छॼण ऐं ॿियनि जी अॻवानी में एतिजे रैली कढी सघ नारेबाज़ी कई वई। क़ौमी अवामी तहरीक पारां कराची में बेरिया टाउन तरफ़ां बिला वजह सिंधियुनि जा घर ढाइण ऐं सिंधियुनि मथां तशद्दुद करण खिलाफ़ अवामी प्रेस क्लब का रैली कढी एतिजे मुज़ाहिरो कंदे ज़रदारी हुकूमत मलिक रियाज़ खिलाफ़ नारेबाज़ी कई वई। हिन मीडिया सां ॻाल्हाईंदे चयो त कराची असांजी दिलि आहे। कराची अंदर सिंधियुनि मथां तशद्दुद संदसि घर ढाइण जी सख़्त लफ़्ज़नि में मज़म्मत कयूं था। ज़रदारी हुकूमत खे ॿुधाइण चाहियूं था त असां सिंधी मथां तशद्दुद ऐं उन्हनि जा बिला वजह घर ढाइण कॾहिं बि बर्दाश्त न कंदासीं। कराची जी कुंड कुर्छ में रहंदड़ सिंधी असांजा भाइर आहिनि। इन्हनि मथां नाजाइज़ बर्दाश्त न कबियूं। इन्हनि मथां नाजाइज़ियूं कंदड़ ज़रदारी हुकूमत ऐं मलिक रियाज़ मथां कानूनी कार्रवाई कई वञे, न त ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रहंदो। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।